पाण वटि हिते हिकु चौकुंडी शिकिल मौजूदु आहे जंहिंजा ॿ पासा हेठियों पासो ऐं मथियों पासो पूरब छूट या पैरेलल आहिनि। हिन क़िस्म जे चौकुंडे खे ट्रेपेज़ाइड चइबो आहे। हिन शिकिल में ॾिसी सघिजे थो त कुझु पासनि जी माप मिलियल आहे जंहिं जी मदद सां पाण खे हिन ट्रेपेज़ियम जो एरिया या एराज़ी मालूम करणी आहे। शिकिल में मौजूदु हिन डिघे बेस यानी छन खे टिनि सां यानी हाइट सां ज़रब कजे त असांखे छा मिलंदो? 6 ज़रबिया 3। सो जॾहिं असां इन्हनि ॿिन्हिनि मापुनि खे ज़रब कंदासीं त पाण खे मुस्ततील जी एराज़ी या रेक्टेंगल जे एराज़ी मिली वेंदी। उहा रेक्टेंगल जंहिंजो हेठियों पासो बॉटम साइड बि 6 हूंदो त मथियों पासो बि 6 ई हूंदो। सो 6 बेस खे 3 हाइट सां जॾहिं ज़रब कंदासीं त जेका असांखे रेक्टेंगल मिलंदी उनजो कुझु ॾेख हीअं हूंदो जेका मां स्क्रीन ते ठाही आहे। ऐं जेकॾहिं पाण मथे बेस यानी जेको 2 आहे उनखे 3 हाइट सां ज़रब कयूं त असांखे छा मिलंदो? सो जेकॾहिं असां ॾिसूं त हीउ मथियों असांजो बेस आहे ऐं बेस खे जॾहिं असां 3 हाइट सां ज़रब कंदासीं त उहा रेक्टेंगल असांखे मिलंदी जंहिंजो बेस 2 हुजे ऐं जंहिंजी हाइट 3 हुजे, यानी अहिड़ी रेक्टेंगल जेके ट्रेपेज़ियम जे अंदरि मौजूदु आहे। सो ही उहा रेक्टेंगल आहे जेका 2 खे 3 सां ज़रब करण सां मिलंदी। सो असां वटि हिकु रेक्टेंगल उहा आहे जेका तमामु वॾी आहे जेके ट्रेपेज़ियम खां ॿाहिरि बि आहे ऐं हिकु रेक्टेंगल उहा आहे जेके ट्रेपेज़ियम जे अंदरि आहे। शिकिल में वाज़े आहे त विची या नंढी रेक्टेंगल जो खॿो जेको अधु हिसो आहे उहो ट्रेपेज़ियम जो हिसो आहे पर अधु ट्रेपेज़ियम जो हिसो न आहे। अहिड़े तरीक़े सां साॼे पासे खे ॾिसंदासीं त उनजो बि अधु हिसो ट्रेपेज़ियम जो हिसो आहे ऐं अधु न आहे। अचो त विची रेक्टेंगल जे खॿे पासे खां उहो एरिया या उहा एराज़ी ॾिसूं जेका रेक्टेंगल सां लाज़िम गॾु थियणु घुरिजे जॾहिं असां ट्रेपेज़ियम जो एरिया मालूम कयूं। छाकाणि त पाण खे न विचें रेक्टेंगल जो एरिया मालूम करणो आहे न ॿाहिरें रेक्टेंगल जो। सो ही एरिया अहिड़ो एरिया आहे जेको लाज़िमन एड थियणु घुरिजे विची रेक्टेंगल में ऐं ही एरिया बि अहिड़ो एरिया आहे सॼे पासे खां जेको लाज़िमन एड थियणु घुरिजे तॾहिं ई असांजो ट्रेपेज़ियम ठहंदो। त जेकॾहिं असां शिकिल खे गौर सां ॾिसूं त विची रेक्टेंगल सां का शइ एड थियणु घुरिजे, को जेको भर वारियूं ट्रायंगल्स आहिनि उहे एड थियणु घुरिजनि। जॾहिं त ॿाहिरीं ट्रायंगल खे असां ॾिसूं त उन मां वरी ॿियूं जेके ॿाहिरियूं ट्रायंगल्स आहिनि कट थियणु घुरिजनि। सो हिकु रेक्टेंगल मां का शइ एड थिए थी ॿी शइ मां कट थिए थी। इन जो मतिलबु त जेकॾहिं असां हिननि ॿिन्हिनि जी एवरेज कढूं ॿिनि सां विरायूं त असांखे उहो एरिया मिलंदो जेको ट्रेपेज़ियम जो एरिया हूंदो। इन जो मतिलबु पाण चई सघूं था त ट्रेपेज़ियम जो एरिया ट्रेपेज़ियम जे अंदरि विची रेक्टेंगल ऐं ट्रेपेज़ियम जे ॿाहिरीं रेक्टेंगल जे एवरेज हूंदो आहे। मथे हिसाब खे जेकॾहिं पाण हल कयूं ऐं उन मां 3 कॉमन वठूं त पाण वटि छा थींदो हिसाब? 6 जोड़ 2 ज़रबिया 3 वंडिया 2। सो पाण इन जे बराबरि बि चई सघूं था ट्रेपेज़ियम जे एरिया खे, या अञा पाण ईअं बि करे सघूं था त 6 + 2 वंडिया 2 ज़रबिया 3। सो इहो आसानी सां यादि करे सघिजे थो त ट्रेपेज़ियम जो एरिया नंढड़ी रेक्टेंगल ऐं वॾी रेक्टेंगल जो एवरेज हूंदो आहे। या इन खे ईअं बि यादि करे सघिजे थो जेके असांजा ॿई बेसिस आहिनि 6 ऐं 2 इन्हनि खे जोड़ करे पोइ हाइट सां ज़रब करणो आहे ऐं वंड करणो आहे ॿिनि सां, या वरी ॿिन्ही बेसिस जी एवरेज कढी मिलियल हाइट सां ज़रब कबो तॾहिं बि असांखे ट्रेपेज़ियम जो एरिया या एराज़ी मिली वेंदी। पाण इन खे हीअं बि सम्झी सघूं था जेकॾहिं ॿिन्हिनि बेसिस खे 6 + 2 खे 2 सां वंड कबो त असां वटि जवाबु ईंदो 4। अचो त हिन 4 बेस खे पंहिंजी शिकिल ते ड्रा कयूं था। सो असां वटि 9 बेस आहे 4, हेठि असां वटि 6 मिलियल आहे। 6 खां ज़ाहिर ॻाल्हि आहे 4 नंढो हूंदो, सो जेको मथियों असांजो बेस आहे उहो थोरो नंढो आहे। अहिड़े तरीक़े सां असां हाइट खे ॾिसूं त उहा ॿिन्हिनि पासनि खां साॻी आहे जेकी 3 आहे। सो हीउ जेको असांखे रेक्टेंगल मिले थो इन जो एरिया ऐं ट्रेपेज़ियम जो एरिया बराबरि आहे। इन ई तरीक़े सां जेकॾहिं पाण मथे पंहिंजे हिसाब ॾे हलूं ऐं सॼनि हिसाबनि खे हल कयूं त इहे सभिनि जो वैल्यू साॻियो ईंदो। जीअं 6 ट्रिक 18, ॿ ट्रिक 6, 18 ऐं 6 पाण वटि घणो थी वेंदो 24, 24 खे ॿिनि सां वंड कंदासीं त 12। अहिड़े तरीक़े सां 6 ऐं 2 8, 8 ट्रिक 24, 24 खे ॿिनि सां वंड कंदासीं त 12। अहिड़े तरीक़े सां 6 ऐं 2 8, 8 खे ॿिनि सां डिवाइड कंदासीं 4, 4 ट्रिक 12। इन जो मतिलबु त शिकिल में मौजूदु ट्रेपेज़ियम जो एरिया 12 आहे।